फ्रैक्शन यानी सिंधी में इनके पाण अणपुर चवंदासीं। अणपुर जी माना आहे सिंधी में अधूरो। त हाणे मथियों जेको अंग हूंदो यानी 4 जेकर मथे आहे हेठि 6 आहे, 4 खे पाण सिंधी में अंश चवंदासीं ऐं हेठि 6 खे पाण सिंधी में छेद ऐं अंग्रेज़ी में डिनोमिनेटर चवंदासीं। डिनोमिनेटर ऐं अंश खे पाण छा चवंदासीं? न्यूमिनेटर। हाणे जेकॾहिं अञा बि अॻिते वस आणियूं सिंधी जी अञा वधीक कॉन्सेप्ट जेकॾहिं पाण सम्झूं, छो त कॉन्सेप्ट लाज़मी है, त उनजे करे हीउ जेको हूंदो आहे इहो खयल हिसा ऐं जेको छेद हूंदो आहे उहो आहिनि टोटल हिसा। यानी जेके टोटल शयूं आहिनि उहे हेठि हूंदियूं, तॾहिं जेको हेठि वारो अंग आहे इहो हमेशह वॾो हूंदो आहे। हेठि वारो अंग वॾो हूंदो आहे ऐं मथे वारो अंग नंढो हूंदो आहे, त इहा हिकिड़ी प्रॉपर फ्रैक्शन बीहे थी। त अॼु पाण एडिशन ऐं सब्सट्रैक्शन पढ़ंदासीं। पंहिंजो पहिरियों टॉपिक आहे एडिशन ऐं सब्सट्रैक्शन जो। एडिशन कहिड़े तरीक़े सां हूंदी आहे? 5/6 प्लस 7/6। जेकॾहिं ॿिन्हिनि जा डिनोमिनेटर साॻी आहिनि यानी ॿिन्हिनि जा छेद साॻी आहिनि त इहो जवाब में इहो साॻी छेद पाण रखंदासीं ऐं 5 ऐं 7 खे सिधो पाण प्लस में आणींदासीं। 5 ऐं 7 ऐं 5 खे पाण प्लस कंदासीं त 12/6। त हीउ पाण जो जवाबु निकिरी आयो। छो त हिन में एलसीएम वग़ैरह कढण जी का बि ज़रूरत न आहे, छेद ॿई साॻिया आहिनि, उनजे करे पाण डायरेक्ट छेद साॻियो लिखियोसीं। उन खां पोइ पाण हिननि ॿिन्हिनि खे प्लस कईसीं 12/6। इन तरीक़े सां हीअ एडिशन। हिकिड़ो ॿियो क्वेश्चन करियो एडिशन जो। 7/9 प्लस 8/9 हिननि में बि साॻी आहिनि, उनजे करे पाण छा कंदासीं? 9 जा 9 रखंदासीं, 7 ऐं 8 खे पाण में प्लस कंदासीं। 7 8 15/9। त हाणे ॾिसूं था पाण माइनस जो यानी सब्सट्रैक्शन जो कट जो अमल कहिड़े तरीक़े सां थिए थो ॿिन्हिनि जे अंदरि। जेकॾहिं ॿिन्हिनि जा छेद साॻी हुजनि त पोइ हिननि में एडिशन इहो हो त हिननि में छेद साॻी हुजनि त पोइ इहो अमल पाण करे सघूं था। हाणे सब्सट्रैक्शन में छा आहे? 7/9 8/9 हिननि में बि छेद साॻी आहिनि, उनजे करे पाण छेद साॻी रखंदासीं। 7 8 कट कंदासीं 1/9। 1/9 पाण रखंदासीं, हीअ पाण जो जवाबु। ॿियो बि ॾिसूं को 5/3 माइनस 3/3 इज़ इक्वल टू 5 मां जेकर पाण डायरेक्ट रखूं तॾहिं बि रखी सघूं था, हिननि खे संभाले सघूं था। 5 मां 3 बाक़ी 2 रहंदा। 3 जा ज़ाहिर ॿई छेद साॻी आहिनि त पाण 3 रखंदासीं। हिकिड़ी ट्रिक बि आहे डायरेक्ट करण जी, हिकिड़ी ट्रिक बि आहे इहा त पाण डायरेक्ट बि हिन में करे सघूं था या खणी पाण मैथ्स वाइज़ मतिलबु हिन तरीक़े सां रखूं, उन खां पोइ उनजो जवाबु कढूं, हिन तरीक़े सां बि रखी सघूं। त हीअ ॿई हुए जंहिंजा छेद साॻी हुजनि, उन तरीक़े सां पाण एडिशन कई ऐं सब्सट्रैक्शन कई। हाणे अचूं था पाण मुख़्तलिफ़ छेदनि ॾांहुं। जेकॾहिं मुख़्तलिफ़ छेद हुजनि यानी 7/3 प्लस
9/4। हाणे ॾिसो 3 ऐं 4 जेके सो मुख़्तलिफ़ छेद आहिनि, उन्हनि जे करे हिननि जी पाण खे लाज़मी आहे त पाण पहिरियां हिननि जी LCM लऊं। LCM कहिड़े तरीक़े सां लहंदासीं, अॻु में वीडियो रखियो आहे, उनजी लिंक जेको तव्हांजी डिस्क्रिप्शन में ॾियूं था, तव्हां वधीक ॾिसी वठो। 2 × 4, 3 खे नथो लॻे, जेकर हेठि लाइ ईंदासीं 1 × 2, 3 खे नथो लॻे, 1 टिका 2। हाणे 2 ज़रबिया 2 ज़रब 2 मल्टीपल कंदासीं हिनखे। 2 × 2 = 4, 4 × 2 = 3 = 12। 12 पंहिंजी छा निकिती LCM। LCM पाण जी 12 निकिती। हाँ 3 जो खोड़ो पाण पढ़ंदासीं 12 खे। हमेशह जेको हेठि हूंदो हुनजो खोड़ो पढ़िबो आहे ऐं हुनजो जवाबु जेको पाण लिखंदासीं जेतिरनि दफ़ा लॻो आहे उहो वरी हिते लिखंदासीं। तव्हां 3 जो खोड़ो पाण पढ़ंदा 1 टिक 2 2 टिक 6 3 टिक 9 4 टिक 12, त ज़रबिया 4 हिते पाण लिखंदासीं। हिते वरी मल्टीपल तरीक़े सां लिखंदासीं, हितां पाण डिवाइड करियूं पिया, हिते वरी मल्टीपल कंदासीं। हाणे 4 जो खोड़ो 12 खे घणा दफ़ा लॻे थो कि 4 × 2 = 3 = 12। हाणे हिन साॻी खे वरी पाण हेठि वठी हलूं। 7 ज़रबिया 4 घणा थिया, 1 सां 7 2 सां 14 3 सां 1 4 7 28 प्लस 1 9 9 3 27। हाणे हिननि खे पाण प्लस कंदासीं ऐं जेका LCM पाण जी हूंदी उहा हेठि पाण जो छेद थी वेंदी। ऐं 27 ऐं 28 घणा थिया, 55/12। 55/12। हाणे ॾिसो हिनखे को बि खोड़ो लॻे थो, जेकॾहिं खोड़ो लॻे थो त पाण लॻाए सघूं था। ॿिन्हिनि खे लॻे, लाज़मी ॿिन्हिनि खे लॻे, त जेकर नथो लॻे त ही पाण जो जवाबु। ॾिसो कहिड़े तरीक़े सां पाण कईसीं, मुख़्तलिफ़ छेदनि जे हिसाब सां पाण हिन जी LCM कढीसीं। पहिरियों LCM जेका निकिती उनखे हेठी नंबर खे पाण डिवाइड कयोसीं केतिरनि दफ़ा लॻे पियो। 3 जो खोड़ो पाण लॻायोसीं 12 खे त 4 दफ़ा लॻो, त मथीं अंग जेको हो पाण अंश में उनखे पाण छा कईं, ज़रब तौरु रखीसीं। 4 दफ़ा लॻो, वरी हेठि 4 पाण लॻायासीं 12 खे, 4 × 2 = 3 = 12, वरी पाण हिनखे हितां ज़रब तौरु रखियासीं। इन्हनि खे टोटल पाण कयोसीं 28 + 27 55, ऐं जेका LCM पाण जी निकिती उहो पाण जो छेद थी। LCM पाण हेठियां रखीसीं, 55/12 पाण जो आंसर आहे। हाणे पाण पढ़ूं था सब्सट्रैक्शन, त इहो माइनस कहिड़े तरीक़े सां थींदी। 7/3 माइनस फॉर एग्ज़ाम्पल को बि खणो 4/5। हाणे 3 ऐं 5 जी पाण खे पहिरीं LCM लहणी आहे, छो त ही मुख़्तलिफ़ छेद आहिनि। जेकॾहिं छेद साॻी हुजनि हा त पाण डायरेक्ट माइनस करे पिया सघियासीं, उनजे करे हाणे हींअर पाण नथा करे सघूं छो त मुख़्तलिफ़ छेद आहिनि। पहिरियों 3 जो खोड़ो 1 टिक 2, 5 खे हेठि लाथोसीं, 1 5 5 5 5 2 5 10 3 15 15 पाण जी LCM आई। हाणे छा कंदासीं, तव्हांखे ॿुधायो साॻी तरीक़ो जेको पाण एडिशन में इस्तेमालु कयोसीं पियो, उहो साॻी तरीक़ो आहे। दरअसल हिन में सिर्फ़ु माइनस थींदो, हुन में प्लस थियो पियो। त हाणे 3 जो खोड़ो 15 खे पाण पढ़ंदासीं, 5 टिक 15, त 7 ज़रबिया 5 रखंदासीं। हाणे 5 जो खोड़ो 15 खे पढ़ंदासीं पाण, 3 × 15, हिते 3 दफ़ा लॻो। ॾिसो खोड़ो पाण 3 जो लॻायोसीं 15 खे, जेतिरनि दफ़ा लॻो उनजे अंश में पाण रखियोसीं। हिते 5 जो खोड़ो पाण हिन छेद खे हिन खे लॻायोसीं LCM खे, ऐं जेतिरनि दफ़ा लॻो उहो पाण हिन अंश में रखियोसीं, यानी न्यूमरेटर में रखियोसीं। त हाणे 7 ज़रबिया 5 छा थो थिए, 5 7 35 माइनस 4 2 3 12, 5 में 12 विया त 23 रहंदा, छो त 23 ॾह 33 चोटी 35। हाणे हिन खे
को बि खोड़ो नथो लॻे, हुनजे करे पाण जो ही आंसर। त ही ॿिनी तरीक़े सां पाण कहिड़े तरीक़े सां माइनस कई थी, ऐं इन साॻी तरीक़े सां सिर्फ़ु पाण खे LCM कढणो आहे। उहो LCM जेको आहे उहो हुनजो छेद खे पाण खे छा करिणो आहे, LCM सां डिवाइड करिणो आहे। उनजो जेको जवाबु अचे यानी जेतिरा दफ़ा लॻो आहे उहो पाण लॻाईंदासीं, अंश में उनखे ज़रब करे यानी मल्टीप्लाई करे उनखे रखंदासीं। तंहिंखां पोइ उनजी टोटल कंदासीं, ज़रब करे टोटल जेका कई थी उहो पहिरीं पाण हिते कई थी 4 टिक 12 जा हिते रखियासीं, 12 पाण 15 जेका पाण हिन जी LCM रखी हेठि, ऐं 23 पाण 15 पाण जो जवाबु आयो, यानी कि 35 मां 12 विया बकाया 23 रहिया, 23 पाण 15 पाण जो जवाबु आयो। हाणे ॾिसो ही बि सब्सट्रैक्शन है, छो त माइनस जी जेकॾहिं निशानी विचां पई आहे त ज़ाहिर आहे ही छेद जेको सो अलॻि अलॻि उन्हनि जे करे पाण हिन जी LCM कंदासीं। जेकॾहिं बराबरि हुजनि हा त डायरेक्ट पाण हिते छेद लॻायूं आहे, 5 हिते 5 छेद लॻायूं आहे, मथां खां हिननि खे पाण में माइनस करियूं। पर हिते मुख़्तलिफ़ उन्हनि जे करे पाण 8 ऐं 5 जी छा कढंदासीं, 4 ॾूं 8 LCM कढंदासीं, 5 या 5, 2 ॾूं 4, 5 या 5, 1 ॾूं 5 या 5, 1 5 या 5। हाणे 2 हज़ार 5, 1 ॾूं 2 ॾूं 4, 4 2 8, 4 2 16, 8 24, 4 32, 5 40, 40 पाण जी LCM निकिती। सेकंड स्टेप पाण खे छा करिणो आहे, 8 जो खोड़ो पढ़णो आहे, जेतिरनि दफ़ा लॻे थो उहो दफ़ा पाण किथे लिखंदासीं, मथे छेद में, इन साॻी जे छेद में रखंदासीं। 4 2 16, 8 24, 4 32, 5 40, 70 में 5। हाणे 5 जो खोड़ो 40 खे पढ़ंदासीं, 5 5 2 5 10 टे 15, 4 5 20, 5 5 25, 6 5 30, 7 5 35, 8 5 40, 8 दफ़ा लॻो। हाणे छा कंदासीं पाण, 7 खे ज़रब कंदासीं पाण में, 7 5 35, 24, अपान में छा रखंदासीं 40। ज़ाहिर है पाण जी LCM में आहे त इहा ई पाण अपान में रखंदासीं, ऐं हिन जो जवाबु छा ईंदो, 24 34 थोरो 35, 11 अपान 40। ही पाण मल्टीप्लिकेशन पहिरियां पढ़ूं था त मल्टीप्लिकेशन कहिड़े तरीक़े सां कई वेंदी आहे। फॉर एग्ज़ाम्पल 4 अपान 5 इंटू 1 अपान 4, हिन खे पाण कहिड़े तरीक़े सां सॉल्व कंदासीं। हीअ तमामु ईज़ीली सॉल्व थींदी, यानी कि 4 ज़रिया 1 करिणो आहे, 5 ज़रिया 4 करणा आहिनि। जहिड़े तरीक़े सां पहिरियां पाण करे आयासीं त हिन जी LCM न आहे कढणी, हिन खे डायरेक्ट पाण पुट कंदासीं, 1 चौंग 4 4 ऐं 5 चौंग 20। त हाणे खोड़ो हिन ते अञा बि लॻे पियो, 4 जो लॻायूं 1 चौंग 4 ऐं 5 चौंग 20। हिन जो LCM वग़ैरह न आहे कढणो, पाण खे डायरेक्ट पुट करणी आहे, 5 जो 4 सां, 4 जो 1 सां। इन तरीक़े सां वरी पाण ॿियो को हिसाब ॾिसूं, 8 अपान 9 इंटू 3 अपान 2। हाणे 8 जो खोड़ो पढ़ूं चाहे 3 जो खोड़ो पढ़ूं, पाण में लॻंदा, ऐं 9 ऐं 2 पाण में लॻंदा। 8 बटा 16 8 24, 24 अपान 1 18। त हिन खे अञा बि लॻे पियो, 2 जो खोड़ो लॻे पियो, 1 ॾूं 4 ॾूं 8, सॉरी 12 दफ़ा लॻे पियो, 2 ॾूं 4 ऐं 9 ॾूं 18। 12 अपान 9 खे बि 3 जो खोड़ो लॻे पियो, 3 2 6 3 9 4 टिक 12, 3 2 6 3 टिक 9। हाणे 4 अपान 3 खे को बि खोड़ो नथो लॻे, हुनजे करे पाण चवंदासीं त ही हिन जो जवाबु। हिन में छा हो,
सिर्फ़ु पाण में ई लॻाइणा, जेके बि साम्हूं आहिनि ज़रब जे हिसाब सां इहे पाण लॻाईंदासीं। उनजो जेको जवाबु निकिरंदो उनखे फ्रैक्शन वाइज़ यानी अनपुट वाइज़ पाण उनखे हल कंदा वेंदासीं, तव्हांजो वञी अहिड़ो अंग पाण खे छॾिणो आहे जो ॿिन्हिनि खे खोड़ो को बि न लॻे, त 4 ऐं 3 खे को बि खोड़ो नथो लॻे, त इहो पाण चवंदासीं त हीउ पाण जो जवाबु आहे। हाणे पाण पढ़ंदासीं डिवीजन। डिवीजन कहिड़े तरीक़े सां थींदी, हीअ थोरी मुख़्तलिफ़ आहे उनखां, यानी 3/4 डिवाइड बाय 5/2। हाणे हिनखे इंटरचेंज रखंदासीं, यानी कि हिन 2 खे मथे रखंदासीं, 5 खे हेठि। ॿियो तरीक़ो आहे हिन तरीक़े सां करण जो, यानी 4 खे 5 सां हिकिड़े वंड करियूं, ज़रब करियूं, चाहे हाणे जेको अॻिते वञी हीअ छा थींदी, ज़रब में चेंज थींदी, यानी हीअ इंटरचेंज थींदी। त 3/4 ज़रब में रखंदासीं, 2 मथे रखंदासीं, हिते 2 ज़रबिया 5। हाणे ज़रब में अची वई त ज़ाहिर आहे पोयां पाण सिखियासीं त ज़रब खे कहिड़े तरीक़े सां हल करिणो आहे। 2 × 4 = 3 × 6, 5 × 5 = 2 × 10 = 3 × 15 = 4 × 5 = 20। हाणे हिनखे लॻे पियो खोड़ो 3 × 6 ऐं 10 × 20, त 3/10 जेको पाण जो आंसर आहे, यानी हिनखे हाणे खोड़ो नथो लॻी सघे। कहिड़े तरीक़े सां सिर्फ़ु इहा चेंजिंग हुई जो पाण 5/2 हुआ उनखे मथे करे 2 खे मथे रखियासीं, यानी अंश में रखियासीं, ऐं 5 खे छेद में रखियासीं। उन खां पोइ पाण हिनखे मल्टीप्लेक्शन में चेंज कई, हिते डिवाइड हुई, डिवाइड खे पाण मल्टीप्लेक्शन में चेंज कयोसीं। सिर्फ़ु चेंजिंग इहा थी, ॿियो अंग जेको हो उनखे पहिरीं 5 मथे हो त 5 खे पाण हेठि रखियोसीं, 2 हेठि हो त 2 खे मथे रखियोसीं, उन सां पाण जो जवाबु निकिरी वियो। ॿियो को बि हिसाबु ॾिसूं था, 5/3 9/2। साॻी तरीक़े सां पाण खे रखिणो आहे, 5/3 पहिरीं खे साॻी तरीक़े सां रखंदासीं। हाणे जेको सो हुनखे चेंज कंदासीं ज़रब में, यानी मल्टीप्लेक्शन में। हाणे 2 मथे रखंदासीं, 9 हेठि रखंदासीं। हाणे पाण खे उन साॻी तरीक़े सां ज़रब करणी आहे ॿिन्ही जी, 5 ऐं 2 जी, 5 × 5 = 2 × 5 = 10, 1 × 9 = 9, 3 × 9 = 27। हाणे हीअ आंसर अचो त हिनखे को बि अॻिते खोड़ो नथो लॻे। त पाण जी डिवीज़न बि क्लियर थी वई, मल्टीप्लेक्शन बि थी वई, एडिशन ऐं सब्सट्रैक्शन। उमेदु करियां थो तव्हांखे हीअ वीडियो ज़रूरु पसंदि ईंदो। जेकॾहिं पसंदि अचे त पोइ लाइक ज़रूरु कजो ऐं सब्सक्राइब कजो।